अर्ज़ समूह मिस्कीन मदाही फ़क़ीर ॾे गुज़िरियल अंग्रेज़ी मई महीने में बिजलीअ जो बिल 2242 रुपया मोकिलियो वियो। सिर्फ़ हिकु महीनो ॿिया बिल बाक़ाइदे प्यारियल हुया। पोइ ऑफिसरनि साहिबनि वटि ॾाढा पंधड़ा कयूं पर कुझु बि न थियो। चवनि पिया त असांजी मर्ज़ी आहे, कंहिं ॾे खणी 1.5 लख रुपया लिखी सघूं था, मगर कट सट करण जी असांखे आदत ई कान्हे। वञी बिल प्यारे पंहिंजी जान छॾा। मूंखे वरी इहा उमेद हुई त नबी करीम जो नात खानो आहियां, सुञाणे थो सभु को मुहम्मद जे सदके, मन न मन कंहिंखे मूं ते रहम अची वञे। ईअं कंदे कंदे बिल पियारण जी तारीख़ अदा गुज़री वई। वरी जून महीने जो बिल पुॼी वियो। खणी जो ॾिसां त 5,5000 लिखिया पिया आहिनि। इते मुंहिंजा लिंग कांडारजण लॻा। दिल में चयमि त पिनी सिनी प्यारियां न त मरी वेंदुसि, हे न छॾींदा। पोइ हिकिड़ो सेठ साहिबु सुझे पियो, आख़िर उन वटि वियुसि, हू सुञाणे पियो। अर्ज़ कयुमि त बाबल दिल जी बाहि विसायां, मूंखे 2000 रुपया उधारा ॾे, वरी अलाह मालिक वही वेंदासीं। हुनजो बि को हथड़ो छुटल हो। मूंखे ॿाहिरि कढी चयाई त हाजी साहिब, हाणे तोसां हिसाब कोन्हे, अॼु 2000 ॾियां थो, ईंदड़ उर्स महीने जी 29 तारीख़ तूं मूंखे 4000 रुपया करे ॾिजांइ। मुंहिंजो वात पटिजी वियो। यर होॾो बाहि हेॾो भिट। मूं बूथ ॿी तरह कयो। तंहिंखे चयई त चिड़ न, बजट चढ़ी वई आहे, व्याज जा अघ बि वधी विया आहिनि। मां इन्हनि 2000 जा अंब वठी गाॾो घुमायां त हाजी साहिब घणो कमायां। मूं चयोमांसि त मां बाहि ॾेई सारियां तुंहिंजे 2000 खे, मूंखे बिजलीअ जी बाहि भली आहे। मिठा अदा मूंखे जाथे काथे माण्हू चवंदा हुया त व्याज वठण वारनि वण वॼाए छॾिया आहिनि। अनु व्याज ते, कपिड़ो व्याज ते, ॿोकड़ व्याज ते, एंग्रो यूरिया, सोना यूरिया सभु व्याज ते। हाजी साहिब तुंहिंजो एॾां तवजो छो कोन्हे? उन्हनि खे चवंदो हुयुसि त अदा मिठा जॾहिं अखियुनि सां ॾिसां त पोइ ठाहींदुसि। अॼु मूं इहो नज़ारो अखियुनि सां ॾिठो ऐं कननि सां ॿुधो, तॾहिं मुंहिंजी शहर व्याज खाइण वारनि जे शान में ठाहियो आहे। बाक़ी जेके हथ राधू बिल डबल ठाहे था मोकिलनि ऐं जेके 5 ॿचिड़नि खे 8 पर सुदासी चांवर ऐं सिंधड़ी अंब ओभर ते था खाराइनि, असांजा चिकड़ा वचन था ककड़ी मेड़ींदा चटींदा। इन बारे में बि गज़ल तयारु करे रखियो आहे। इंशा अल्लाह ॿी कैसेट में ज़रूरु ॿुधंदा। महिरबानी।
खाइण वारा चढ़े कतिया बात बोल निचारा राज खाइण वारा अफसोस मिठड़ी मां खे हाय मिठड़ी मां खे तुंहिंजे हालत याद तुंहिंजे हालत मां पीउ जा मारा राज खाइण वारा राज खाइण वारा साल दिन में सेठ थी विया साल दिन में सेठ थी विया सेठ पाहिन सारा राज खाइण वारा राज खाइण वारा बाजार में है बाग था बाजार में बावतन ला मारा राज खाइण वारा राज खाइण वारा साल दिन में सेठ थी विया साल दिन में सेठ थी विया सेठ पाहिन सारा राज खाइण वारा राज खाइण वारा उधारो भरत है जे उधारो भरत देखा रंग लगा तारा राज खाइण वारा राज खाइण वारा दिन में सेठ थी जा हालत दिन में सेठ थी जा सेठ पाहिन सारा राज खाइण वारा राज खाइण वारा दिन में सेठ थी विया सेठ पाहिन सारा राज खाइण वारा राज खाइण वारा काठ में भले भागन जा पोड़ा थोड़ी पतड़ी थाने ते सब सदे कर सोड़ा खण बंदी बाकाई दे हण टिके जा खोड़ा महे कर मिस्कीन चवे के चालू कर कोड़ा कन घोड़ा रे घोड़ा तब भागन के भजनी न दे खाधा हुनन खाई खवाया खारा
अद में